राउंती जे इलाइक़े खोसा पुल लॻ सीपेक पुल नंबर 474 वेझो तर्त जतोई बिरादरी जे कमंद ते हथियारबंदनि जी फायरिंग जे नतीजे में अब्दुर्रहमान वलद अब्दुल कादिर तर्त सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे मक़ामी माण्हुनि पारां उबावड़ो इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां ॻणती जोगी हालत में अब्दुर्रहमान तर्त खे रहीम यार ख़ान इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अब्दुल करीम वलद अब्दुल कादिर तर्त जो चवणु आहे त सीलरा ऐं दौंदू बिरादरी रौंती जे कचे में झेड़े जी आड़ में 15 लख मंथली घुरी न ॾियण तां झेड़े जो जवाज़ ॼाणाए हुननि मथां फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में हुननि जो नौजवान ज़ख़्मी थी पियो। अब्दुल करीम तर्त ॻाल्हायां पियो, अब्दुल कादिर जो पुटु। मां जो घर आहे सीपेक 474 लॻ खोसा पुल, ठीकु आहे सर। मां पंहिंजो कमांड कटाई कयां पियो। कल्ह बि मूंखे धमकाए विया, मूंखे चई कमांड न कटाई कर। उन खां मूंखे चयूं तव्हां असांखे मंत्री ॾियो 15 लख रुपया। धमकाए विया। कुझु उन्हनि में धौंदू हुया, कुझु सीलरा हुया सर, मोटरसाइकिलनि ते आया, सीपेक सां हथियारनि सां हुया। मज़दूर बि आया, असां बि पंहिंजो कमांड कढणु शुरू कयोसीं। ट्रालियूं भरींदा बीठा आया, हे हितां मोटरसाइकिलनि ते आया हथियारनि सां सर। पोइ उन्हनि असांखे अची चयो तव्हां ट्रालियूं छो भरींदा पिया हुआ? कमंद असांजो पंहिंजो आहे, ज़मीन असांजी पंहिंजी आहे, छो न असां भरींदासीं? असांजो कंहिंसां झेड़ो त कोन्हे। चइसि तड़तनि ऐं धौंदुनि जो झेड़ो आहे, धौंदुनि जो झेड़ो आहे, तव्हांजो कचे आहे, असां पके जा माण्हू आहियूं, असांजा झेड़ो त कोन्हे। असांजो ईअं चवण बसि हुननि गोलियूं असांखे हणी ॾिनियूं आहिनि। असांजा मज़दूर बि बीठा हुया, उहे किरजी पिया हेठि। मज़दूर असांजा किरी पिया हेठि, असां पाण मालिक बि वेठा हुयासीं। ज़ख़्मी सर मुंहिंजो भाउ थियो अब्दुर्रहमान सर, उनखे 17 ॿिन्हिनि में गोलियूं लॻल आहिनि, मुड़ुस जी जंगा ख़तम आहिनि। राउंती पुलिस हिन अफ़सोसनाक वाक़े जी तस्दीक त करे छॾी आहे, पर इन वाक़े जो आख़िरी इतलाहनि ताईं केस दाख़िल न थी सघियो। उन्हनि इंतज़ामिया खां मुतालबो कयो त असांखे झेड़े खां बचाए असां सां इंसाफ़ कयो वञे। असां एसएसपी घोटकी खे मुतालबो कयूं था, फिल फौर उन्हनि ते एक्शन खयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं आख़िर में ही सवाल तव्हां ताईं छॾिजे थो त राउंती कचे जे झेड़े खे पके तरफ़ घोटकी पुलिस रोकण में केतिरी संजीदा आहे। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, राउंती।